अस्सलाम वालेकुम नाजरीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद कोराई। नाजरीन, ख़बर शामिल कंदासीं मटियारी मां। मटियारी जे सीनियर सहाफ़ी फास्ट न्यूज़ जे रिपोर्टर अली फैज़ान ख़ासकेली जो चाचो शबीर अहमद ख़ासकेली काफ़ी वक़्त खां बीमार रहण बाद 52 सालनि जी उमिरि में हिन फ़ानी दुनिया मां लाडाणो करे वियो। संदसि जनाज़े नमाज़ अबाणी कब्रिस्तान सिहत शामिर में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में मटियारी जे सियासी समाजी सहाफ़िन ऐं सिविल सोसाइटी पिण वॾे अंग में शिरकत कई। मरहूम जे भाइटे सहाफ़ी अली फैज़ान ख़ासकेली सुमेर संदसि पिणनि सां ताज़ियत सिलसिलो जारी आहे। ताज़ियत करण में मटियारी टाउन कमेटी जे अॻूणे चेयरमैन सैयद सिकंदर अली शाह, सैयद अली आदिल शाह, सैयद जवाद शाह, न्याज़ सो, शिया उलमा काउंसिल तालका मटियारी जे सदर जवार तालिब हुसैन मंतज़री शामिल आहिनि। ख़बर शामिल कंदासीं त सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां चूहड़ जमालीअ में सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ पारां कब्ज़ा करण ऐं कराचीअ खे सिंध खां धार करण ख़िलाफ़ ज़िले अॻवाननि वाहिद ख़ासकेली काका इशफाक मेमण, शौकत बिरोही, हैदर झोलाई ऐं ॿियनि जी अॻवानीअ में शटर डाउन करे शहर मुकमल तौर ते बंदि करे एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जे बेटनि ते कब्ज़ो हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, सिंध सिंधियुनि जी आहे। वफ़ाक़ जी पॉलिसी खे हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। असीं सिंध जे इंचनि जी हिफ़ाज़त करण चङी तरह ॼाणूं था। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट